कदें सेरां दी वियो हे पोयों कदें पेरां दी वियो हे पोयों जॾहिं ॾिठई चौधारी कागज़ कलम घुमाए थो इहे नाने जी मज़ार खे हिलावो ॾेई चई नाना जाग ॾिस त सही जिन तोखे ज़िंदगी में कागज़ कलम न ॾिनो हो अॼु औलाद कढ थी घुम कुल ईमान हैदरी औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन हबीबिल आलमीन सय्यदना व मौलाना अबुल कासिम मुहम्मद रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अम्मा बाद फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम इन्नल हुसैन मिस्बाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात सलवात बुलंदा सलवात गजी पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात ते बुलंद सल्लल्लाहु अलैहि इलाही वेठा हो सलवात सभिनी खे अचे थी गॾिजी बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि इमाम हुसैन जी फ़ज़ीलत जे बारे में नबीउल अंबिया जो कौल तव्हांजे साम्हूं नक़ल कयो अथमि असांजे क़ौम जे बचे बचे खे यादि आहिनि इहे जुमिला नबी अक्सर जो मौला अली जूं फ़ज़ीलतूं बयानु कंदो हो पोइ कॾहिं कॾहिं वरी इमाम हुसैन जी फ़ज़ीलत ॿुधाईंदो पुट माॾे ॾिसो मुंहिंजा बच्चा माॾे ॾिसो पोइ वरी के माण्हू पुछंदा हा या रसूला अली जा फ़ज़ाइल बि इलाही था ॿुधायो इमाम हुसैन जा फ़ज़ाइल बि इलाही था ॿुधायो ॿिन्ही में फ़र्क़ु केतिरो आहे जेके पुराणा आयो तव्हांजे साम्हूं नंढड़ो जुमिलो नज़र थो कयां नबी फरमायो जॾहिं हुन बंदे पुछो त अली ऐं हुसैन में केतिरो फ़र्क़ु आहे नबी फरमायो तूं केतिरो थो सम्झे चई सरकार मां एतिरो सम्झां थो अली तुंहिंजो भाउ आहे हुसैन तुंहिंजो फ़र्ज़ंद आहे अली तुंहिंजो पहिरियों जानशीन आहे हुसैन तुंहिंजो टियों जानशीन आहे नबी फरमायो इहा मार्फत बि सही आहे अली मुंहिंजो भाउ आहे हुसैन पुटु आहे अली मुंहिंजो पहिरियों जानशीन हुसैन मुंहिंजो टियों जानशीन नबी फरमायो पर इन खां वधीक अञा हीअं मार्फत रखो या रसूलल्लाह कीअं नबी फरमायो अली भाउ हुसैन पुटु अली पहिरियों जानशीन हुसैन टियों जानशीन आइंदा हीअं मार्फत रखो अली खे मञण जे लाइ मोमिन हुजणु ज़रूरी आहे ऐं हुसैन खे अली खे मञण जे लाइ मोमिन हुजणु ज़रूरी आहे ऐं नबी फरमायो हुसैन खे मञण जे लाइ वरी इंसान हुजणु ज़रूरी आहे अली खे मञण जे लाइ मोमिन हुजणु ज़रूरी हुसैन खे मञण जे लाइ इंसान हुजणु ज़रूरी चई हाणे मां उनखे ॿिए ज़ाविये में पेश थो कयां जुमिले खे जेके जागो था जिन जो कंध धुॾे ज़बान उथले अबा हा अली खे मञण जे लाइ मोमिन हुजणु ज़रूरी हुसैन खे मञण जे लाइ इंसान हुजणु ज़रूरी चई नबी ज़माने खे सम्झायो आइंदा यादि रखिजो जाते ईमान में कमी हूंदी उते अली न हूंदो ऐं जिते इंसानियत जी कमी हूंदी उते हुसैन न हूंदो सलवात गॾिजी पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात ते ॿुधो थोरो मुतवजो थियो बुलंद आवाज़ सां जीअं हिलाए के सलवात आहिनि ऊंची सलवात पढ़ो
अली खे मञण जे लाइ मोमिन हुजणु ज़रूरी, हुसैन खे मञ हे ॾींहं आहिनि मौला जा, उनजे करे मां चाहियां थो सदाईं मौला अली खे ॿुधो था, इमाम हुसैन ते ॿ चारि ॻाल्हियूं करण थो चाहियां। बाबा मारे ॾिसो, हो मुंहिंजा साईं मारे ॾिसजो, तहक़ीक़ कयो कुतुबी सूरत में, मुशाहिदाती सूरत में, काइनात में तव्हांखे हर उहिदे जा दावेदार मिलंदा। माण्हुनि नबी सॾरायो, माण्हुनि रसूल सॾरायो, माण्हुनि पैगंबर सॾरायो, एसी ताईं जो माण्हुनि ख़ुदा सॾरायो, पर हिन ॻोठ वारो हुसैन वरी ॿीहर कंहिं न सॾरायो। जेके ॻाल्हाए सघो था जंहिंजी ज़बान चुरे थी उहे मां सां ॻाल्हायो। तव्हांखे बि मुंहिंजी ॻाल्हि सिंधीअ में पहुचे थी, मूंखे गॾिजी मोटाईंदुसि, ॻाल्हि पहुचे थी त मूंखे मोटाईंदा वञो। ज़माने में हुसैन कंहिं न सॾायो। पुछो मौलवी मुबशर छो? इन जे करे जो माण्हुनि जेका दावा कई उन में हुननि खे दलील जी ज़रूरत न पई। नबी सॾरायूं, दावा कयूं, दलील जी लोड़ न पई। रसूल सॾरायूं, दावा कयूं, दलील जी ज़रूरत न पई। पैगंबर सॾरायूं, दावा कयूं, दलील जी ज़रूरत न पई। एसी ताईं जो ख़ुदा सॾरायूं, दावा कयूं, कंहिं दलील न वरिती। हुसैन इन करे न सॾायूं, जे हुसैन सॾरायूं त करबला जहिड़ी दलील आणणी पई। तव्हांखे कंधु हलाइणो आहे त कंधु हलायो, जे ज़बान उथलाए सघो हथ बुलंद गॾिजी नारे हैदरी, ऊची सलवात पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात गिरामी। मुंहिंजी ॻाल्हि बोर नथी करे त मां जुमलनि खे अॻिते वधायां। राज़ी आहियो? तवजो आहे। काइनात में ज़माने में हर मज़हब दावा कई त असां जन्नती आहियूं, लेकिन खुदा जो कसम कंहिं वटि दावा सां गॾु दलील न मिली, सॻु न मिलियो त हे वाके कंधु धुणियो। बाबा मारे ॾिस मुंहिंजा साईं, सॻु न मिलियो। यूनान में एहसान भाई हिकिड़े बोर्ड क़ाइमु थी, उन्हनि चयो त ज़माने में हर मज़हब खां पुछूं था, उहो त चए असां जन्नती आहियूं, हे न आहे असां जन्नती आहियूं, हे न आहिनि असां जन्नती आहियूं। ॻाल्हायो ॿोलायो थोरो। चलो भला जाचूं त सही, उहो मज़हब कहिड़ो आहे जिन वटि जन्नत जी का शइ पयल हुजे। ॻाल्हि मुंहिंजी कंध धुअण जहिड़ी हुजे त कंधु हलायो, न त ज़बान उथलाइजो। पोयां बि तव्हां माॾे मुतवजो आहियो सरकार। ईअं यूनान खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हू फैलिजी विया, पर क्वालिफाइड पंहिंजे दौर जा डॉक्टर, इंजीनियर ऐं ईअं सम्झो PhD होल्डर। उन मां हिकिड़ो वॾो आलिम डॉक्टर हो, पंहिंजे दौर जो दानिश्वर हो, ईरान बि आयो। असांजो उन महिल आयतुल्लाह उज़्मा क़िबला शेख बाही रहमा, जंहिंजी इमाम हश्तुम जे ॿाहिरों तुरबत आहे, उन सां मिलियो त मां उहो मज़हब जाचण आयो आहियां जेको पक सां जन्नती हुजे। अॻियां पोयां ॻाल्हाईंदो त मां जुमिलो चवां। मां कोशिशि कंदो आहियां, सदाईं पढ़ंदो आहियां मौला अली ते। मां हे ॾींहं आहिनि जेके मां इमाम हुसैन ते पढ़णु थो चाहियां। उन बंदे साम्हूं शेख बाही जे चयो त मां जाचण आयो आहियां त उहो मज़हब कहिड़ो आहे जेको वाक़ई जन्नती आहे। शेख बाही चयोसि तुंहिंजी पंहिंजी क्वालिटी छा आहे, क्वांटिटी छा आहे? चई मां डॉक्टर आहियां, उन सां गॾोगॾु फिलासफ़र आहियां, उन सां गॾोगॾु वॾो जादूगर आहियां। मां हर गुझी लिकल शइ ॿुधाए सघां थो, हथ में लिकायो ॿुधायां, संदूक में लिकायो ॿुधायां, पेटीअ खां पोयों लिकायो ॿुधायां, परदे खां अंदरि लिकायो ॿुधायां, ज़मीन में खोटरे लिकायो मां ॿुधायां, हर शइ ॿुधाए सघां थो। शेख बाही हिकिड़े बंदे खे चयो त साम्हूं हिन जे सजदेगाह लिकाए। उन सजदेगाह बंदे साम्हूं लिकाई। शेख बाही भरिसां विहारे पुछुसि ॿुधाए, पेशानीअ ते पसीनो आयुसि, पंहिंजी कुर्सी छॾे उथी बीठो। शेख बाही कुल्लो ॾे चयुसि तो नथो सम्झ में अचे छा लिकायो अथई? चए थो सम्झ में अचे थो छा लिकायो अथई, पर इहो सम्झ में नथो अचे मिटी जन्नत जी आहे, हिन वटि ज़मीन ते काॾो आहे। ईअं दादु ॾींदा बिस्मिल्लाह गॾिजी कुल्ले ईमान नारे हैदरी, ऊची सलवात पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात गिरामी। राज़ी आहियो त मां ॿ टे जुमिला दोहरायां तव्हांजे साम्हूं? मुतवजो आहियो? बोर न थियूं कनि मुंहिंजूं ॻाल्हियूं त मां जुमिला चवां। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हरम जे साम्हूं 2013 में म्यूज़ियम ठहियो। मां 2013 में ज़ियारत ते वियुसि। मौला तव्हांखे ज़ियारत नसीब करे। उते वञो त वरी जाचजो, उते उहे दरवाज़ा ख़ुसूसन पयल आहिनि जेके सदाम पंहिंजे दौर में तबाह कराया। उन में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नाव ते कुझु शाइरी थियल आहे, नबी जी हदीस, पेशगोई हदीस। हिकिड़ो जुमिलो लिखियलु हो,
हुसैन तू जंहिं मक़ाम ते आख़िरी सजदो कंदे वो जन्नत जो टीलो हूंदो जेको हेठि घुराए सजदो कंदे। मां बि ॾिसां त कहिड़ा माण्हू मजलिसी वेठा आहिनि। हुसैन जंहिं मक़ाम ते तू आख़िरी सजदो कंदे वो जन्नत जो टीलो हूंदो, जन्नत जो मक़ाम, जन्नत जो दिको, जन्नत जो मुसल्लो हूंदो जेको हेठि घुराए सजदो कंदे, जंहिंजी ज़बान उथले ना कंध बि लोॾाईंदो त मां हेड़नि ते राज़ी आहियां जी कंध बि लोॾे। हुसैन जंहिं मक़ाम ते आख़िरी सजदो तुंहिंजो उहो जन्नत जो टीलो हूंदो। नबीअ हीअ हदीस चई ही सन 11 हिजरी में, हुसैन वियो हो करबला में सन 61 हिजरी में। इल्म दोस्त बंदा ॻाल्हायो मां सां। एॾो अॻु में नबी जी हदीस पेश गोई हदीस हुसैन जे बारे में। 6 इमाम खां इन हदीस जी कंहिं वज़ाहत पुछी, मौला छा मक़सद आहे? इमाम फरमायो नबी ज़माने खे हुसैन सम्झाइण पियो चाहे बचपन में कपड़ा घुराया आहीं, वरी जॾहिं ज़माने खां वञे पियो आख़िरी सजदे महिल टिबो हेठि घुराए जन्नत जो टीलो हेठि घुराए, तवजो कंदो, जन्नत जो मुसल्लो हेठि घुराए आख़िरी सजदो ॾेई बकाया ज़माने खे सम्झाई मांखे सुञाणो मां उहो हुसैन आहे जेको ज़मीन ते वेही जन्नत जो हिसो हेठि घुराए सघां थो, हिते वेही जन्नत विराए नथो सघां। तव्हां लॻे थो बोर था थियो हे विचा माण्हू। हैदरी सलवात गॾिजी पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात। पोयां हज़रात माॾे मुतवजो आहियो सही आहे मर्ज़ी मां जुमलनि खे वधायां। हुसैन काइनात जे खिते खिते ते एहसान कयो। अञा हीअं छो न चवां जेको मोहम्मद जे ज़बान मां जुमिलो निकितो ज़माने उनखे क़ुरान कोठियो, पर जंहिं मोहम्मद जी ज़बान चूसे वॾो थियो ज़माने उनखे हुसैन कोठियो। मजलिसी ॻाल्हायो मां सां, मजलिसी ॻाल्हायो न। अञा हीअं थो जुमिलो दोहरायां, ॾिसां केसि ताईं ॻाल्हि पहुचे थी, केरु मुंहिंजी ॻाल्हि खे उछले थो। जंहिं ते मोहम्मद वेठो उनखे काठीअ जो मिंबर सॼियो वियो, जंहिं ते हुसैन वेठो उनखे पयंबर को। ॻाल्हि मुंहिंजी ज़ाया त न थी वञे। मां हुसैन काइनात जे हर बंदे ते एहसान कयो, पर ईअं चवां त हुसैन नाने ते बि एहसान कयो। अलाए कंहिंखे ॾुखियो लॻो त हाय न कयो न। मौलवी साहब, मौलवी मुबशर, हुसैन नाने ते एहसान, नाने त काइनात ते एहसान कयो। दीन सेखारी एहसान कई, शरीयत सेखारी एहसान कई, कानून इलाही सेखारी एहसान कई, तौहीद सेखारी एहसान कई, नबूवतूं सम्झाई एहसान कई, क़ुरान पढ़ाई एहसान कई। अञा हीअं छो न चवां दुनिया खे माण्हूअ खे माण्हू बणायई, माॾे मुतवजो थियो, एहसान कयई न। हाणे जंहिं माण्हूअ खे माण्हू बणायो उन ते उन दुनिया ते एहसान कयो। हाणे जॾहिं ज़माने मां उहो मोहम्मद वञे पियो भरिसां कंहिं बंदे वेही बकवास कई त निबी बुखार में बहके थो। यादि आहे, कंध धोइण वारनि खे बि यादि आहे, ज़बान उथलाइण वारनि खे बि यादि आहे। कंहिं बंदे चयो हो नबी बुखार में बहके थो, नबी बुखार में बहके थो, नबी बुखार में बहके थो। जेके मारे मुतवजो आयो हुसैन नोके नेज़ा ते क़ुरान पढ़ी उन मुसलमान जे मुहर, अरे जंहिंजो नवासो क़त्ल खां पोइ न बहके त नानो बुखार में कीअं बहके। माफ़ कजो, ॻोठ ज़रूरु आहे पर तव्हां सभु ॻोठाई त न आहियो। तव्हांजो नारो गौस जे फ़क़ीरनि वांगुरु अॻिते पोइते थो थी वञे। कुल्ले ईमान नारे हैदरी, ऊंची सलवात पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात गिरामी। अच्छा, हुसैन हर हाजीअ ते बि एहसान कयो। जे इब्राहिम जे छुरीअ जे हेठां पुटु कुसी वञे हा, मां ॾिसां इहा ॻाल्हि केसि ताईं तूं मां सम्झाए सघां। एहसान भाई,
जेकॾहिं इब्राहिम जे छुरीअ हेठों पुट कुसी वञे हा त पोइ तोखे पुट कोणो पवे हा। न हे जेके नथा ॻाल्हाए सघो मुंहिंजी ॻाल्हि न पहुती आहे तव्हां ताईं। दुंबो जो अची वियो त हाणे दुंबो तो कोहे। इहा कुर्बानी हली वई हुसैन ॾे। तो जे मुंहिंजे किताबनि लिखी आहे इहा कुर्बानी हली वई हुसैन ॾे। हाणे जेके मुतवजो आहियो ॾिसो हुसैन केॾो एहसान कई। इस्माइल के बचायई, सिर्फ इस्माइल बचायई न, तो ते एहसान कयई। छो जो हर साल तोखे पोइ पुट कोणो पवे हा। ईअं मौलवियाणी हर साल हज ते वञण जई आहे न यार, थकजी पिया हो। कुल्हे ईमान नारे हैदरी, ऊंची सलवात पढ़ो हुसैन जी ज़ात ते बुलंद आवाज़। तवज्जो आहे अलाए कोन मुंहिंजी ॻाल्हि टुटी त न आहे त मां जुमलनि खे अॻिते वधायां। अच्छा, पढ़ण वारा इलाही आहिनि, मूंखे ज़ोर न आहे त मां को कलाक पढ़ां। बस जेतिरो ॿुधो थो मुंहिंजे लाइ इलाही आहे। पर हीअं अञा हुसैन जे बचपन ते हिकिड़ो जुमिलो थो चवां। हे तस्बीह वांगुरु वज़ीफ़ो बि थो पढ़ां। नबी जी बज़म में हिकु उठ ते झेड़ो आयो। ॿ माण्हू पिया विढ़नि, हो पियो चए उठ मुंहिंजो आहे, हो पियो चए उठ मुंहिंजो आहे। नबी फरमायो कंहिं वटि गवाह आहे? सरकार गवाह हुजे हा त कंहिं वॾेरे वटि वञो हा। गवाह कोन्हे, इन जे करे तोॾे आया आहियूं। पोइ मां फ़ैसिलो कीअं कयां? गवाह खां सवाइ अदब जा हथ ॿधी चवनि था तूं सरदार आहे, जंहिंखे वणई उठ ॾेई छॾ, असां मां कोई नाराज़ न थींदो। नबी फरमायो चलो जे राज़ी हो मुंहिंजे फ़ैसिले ते, जंहिंखे वणे मां ॾेई छॾियां। अॼु तव्हां गवाह पेश न कयो, अॼु मां मोहम्मद पंहिंजी नबूवत जी ताक़त इस्तेमालु थो कयां। अॼु तव्हां गवाह पेश न कयो, मां अॼु उठ खां पाण थो पुछां ॿुधाए मालिक केरु थो। नबी उठ खां पुछो। उठ नबी जे चवण ते पत्थर ॻाल्हाइनि, शजर ॻाल्हाइनि, हजर ॻाल्हाइनि, बेसाई ॻाल्हि शइ बि ॻाल्हाए। उठ खे त अञा पोइ बि ज़बान त हुई। हाणे हैरान कुन ॻाल्हि इहा न आहे त उठ ॻाल्हायो मोहम्मद जे चवण ते। हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त उठ ॻाल्हायो मोहम्मद जे चवण ते, पर उन खे मालिक बणाई जेको मालिक न हुउसि। महिरबानी, मुंहिंजे अचण जो मुल्ह त निकिरी आयो। मां इलाही माण्हुनि मूंखे शौक़ सां ॿुधो, बसि हे मुंहिंजूं ॻाल्हियूं त थी वियूं। पर जे मुतवजो आयो त अञा जुमिलो हिकिड़ो ॿ दोहराइण थो चाहियां। हिन जॾहिं उठ चयो न जेको मालिक न हुउसि, उन लाइ कोठियईं त हे मालिक आहे। हाणे नबी त ॼाणे पियो त हे मालिक न अथसि। नबी पंहिंजो मिंबर छॾियो, उन बंदे जे साम्हूं अची नबी पुछेसि थो सच त ॿुधाए, जॾहिं उठ खां मां पुछणु शुरू कयो, तुंहिंजा लब हिलनि पिया, ज़बान चुरई पई, छा चई जो उठ तुंहिंजो न आहे पर तुंहिंजो तो सॾराए? उठ ला तो छा पढ़ियो जो उठ तुंहिंजो न आहे पर तुंहिंजो तो सॾराए? अदब जा हथ ॿधी चए थो सरकार सम्झुमि त तूं मुस्तफ़ा उठ खां पुछंदे तुंहिंजे चवण ते उठ सच ॻाल्हाईंदो। बेइज़ती थिए हा, भरी दरबार में तोहीन थिया। भरी दरबार में बेइज़तीअ खां माण्हू लवाईंदा हा न, समझन पिया। बेइज़ती थिए हा, तोहीन थिए हा, हतक थिए हा। इन जे करे सरकार तो उठ खां पुछणु शुरू कयो, मां तुंहिंजे मिंबर जे भरिसां वेठल हुसैन ते सलवात शुरू कई। मां उन्हनि तां बि सदके जिन जी सभिनी जी ज़बान उथली, अञा कंहिंजो कंधु बि न हलियो आहे। उहे ॿ टे माण्हू मुंहिंजे साम्हूं अहिड़ा बि आहिनि। सलवात गॾिजी पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात। मां राज़ी आहियां तव्हांजे तवजो तां, मां कुर्बान। समातूं तव्हांजूं बाला आहिनि। नबी फरमायो छा कई? चए थो मां हुसैन ते सलवात पढ़ी। मोहम्मद पुछे थो इन झट में घणियूं पढ़ियूं हूंदई? 5 4 8 10 15। चए थो सरकार मां चालाकी कई अथमि हुसैन खे मुशख़्ख़स करे अल्लाहुम्मा सल्ली अला हुसैन, हुसैन ते सलवात मोकिल। न, मां ईअं न पढ़ियो अथमि, मां दुआ घुरी अथमि, सलवात पढ़ी अथमि। अल्लाहुम्मा सल्ली अला हुसैन हत्ता ला यबका सलवातुक शै। या अल्लाह हुसैन ते सलवात मोकिल ऐनी जो तो वटि सलवातुनि मां कुझु न बचे।
व बारिक अलल हुसैन हत्ता ला यबका बरकातुक शै व रहम अलल हुसैन हत्ता ला यबका रहमतुक शै। रहमतू मोकिल हुसैन ते एतिरियूं जो तो वटि रहमतुन मां कुछ न बचे, बरकतू मोकिल हुसैन ते एतिरियूं जो तो वटि बरकतुन मां कुछ न बचे। और सुन्नी शिया हज़रात जेकी इमाम हुसैन जो फज़ाइल मुझे सामू वेही बुधो था, नबी ये जुमला बुधा, मोहम्मद पंहिंजो मिंबर छॾे इन बंदे जे सामू अची चे तो पागल माओ जा पुट एडी वडी हुसैन ते सलवात पढ़ी अल्लाह का रुगो उठ गुरियो दई। थको नारो ना हथ बुलंद करे गद्दी नारे हैदरी, उची सलवात पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात ते। थका ना आयो तो जुमलो वधाया आया। अल्लाह सूरत तौबा में फरमाए इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्ना लहुमुल जन्नह युकातिलूना फी सबीलिल्लाह यक्तलूना व युक्तलून। अल्लाह फरमाए मां मोमिन सां वापार कयो तम, या अल्लाह वापार में कुछ वठबो आ कुछ ॾिबो आ, तो मोमिन खां छा वरतो छा ॾिनो तवज्जो कंदो। अल्लाह फरमाए इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्ना लहुमुल जन्नह, मां मोमिन खां जान वठी जन्नत ॾिनी थम। तवज्जो तवज्जो तवज्जो, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सब कदरदान वेठा, जे मोमिन खां जान वठे त जन्नत ॾे, अमीरुल मोमिनीन खां जान वठे त छा ॾे। हे ॿ टे रहिजी विया एहसान भाई, मां जुमलो न सम्झाए सघियुसि, हिननि ताईं मां न पहुचाए सघियुसि। मोमिन खां जान वठे त जन्नत ॾे, अमीरुल मोमिनीन खां जान वठे त छा ॾे। अल्लाह फरमाए वमिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिगा मर्ज़ातिल्लाह वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। मोमिन खां जान वठी चयोमांसि अकेलो जन्नत वञ, अमीरुल मोमिनीन खां जान वठी ॾिनियूंमांसि मर्ज़ियूं जेतिरा वणनि मोकिले छो। देर तो न थी अञा पढ़ा, मां 2 मिनट पढ़ा, बोर न था थियो, जे मिजाज मिले थो राज़ी वेठा हो तो राज पे जहिड़ी सलवात पढ़ो। महिरबानी महिरबानी। मुतवज्जो आयो सही। मोमिन खां जान वठे त जन्नत ॾे, अमीरुल मोमिनीन खां जान मारे ॾिसो, तव्हां मारे ॾिसो मारे ॾिसो। खैर मुझो नसीबा, मैं गर्मी में गुजारींदुसि मिड़े खैर। मोमिन खां जान वरतई जन्नत ॾिनई, अमीरुल मोमिनीन खां जान वरतई त मर्ज़ियूं। मां फज़ाइल तो पढ़ा इमाम हुसैन जो, तव्हां ॼाणो था मूंखे हर क़िस्म जी मजलिस अचे थी, जेके घोटकीअ में मूंखे ॿुधंदा आहिनि फज़ाइल जूं मुनाज़रे जूं मजलिसूं ईंदियूं आहिनि, पर मां चाहियां थो अॼु इमाम हुसैन ते पढ़ां सिर्फ़ु। मोमिन खां जान वरतई त जन्नत ॾिनई, अमीरुल मोमिनीन खां जान बुजुर्गो मर्ज़ियूं ॾिनई। मूंखे गॾिजी जवाब ॾियो, भला इमाम हुसैन खां जान वठे त छा ॾे। जेके न थकाओ मां सां ॻाल्हायो, जिन जो मिजाज मां सां मिले थो उहे ॻाल्हायो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सब कदरदान मुंहिंजे साम्हूं वेठा। हुसैन खां जान वरतई, इन वापार जो ज़िक्र असां सां 6 इमाम कयो। अल्लाह मोहम्मद सां वापार कयो हुसैन जी जान जो। अल्लाह चयो मां 3 शयूं थो ॾियां। हुसैन पहिरियों जुमलो अशिफा फी तुरबती, हुसैन मां तुझे जान जे बदले वाइदो थो कयां, जंहिं बंदे जो काथे भी इलाज मुमकिन न हुजे, मां उन जो इलाज तुझे पेरनि जी मिट्टीअ में शिफा रखी। हुसैन तुझे पेरनि जी मिट्टीअ में शिफा। ॿियो अल इजाबत तहत कुब्बती, इल्म दोस्त बंदा ॻाल्हाईंदो। हुसैन जंहिं बंदे जी दुआ काथे भी कॾहिं भी क़बूल न थिए, मां अल्लाह वाइदो थो कयां तुझे रोज़े में अची हथ खणंदो त मां रद्द न कंदोमांसि। महिरबानी महिरबानी। अलाए मूंखे हिते इहे ॻाल्हियूं पढ़णु खपंदियूं, अलाए ख़बर न आहे, मां पहिरियों दफ़ो आयो आहियां।
वल इमामत फी ज़ुर्रियतिही ऐं टियों हुसैन मां अल्लाह वाइदो थो कयां कंहिंजी पुश्त 5 पुश्तुनि ते ख़त्म कंदुसि, कंहिंजी 15 ते, कंहिंजी 50 ते, कंहिंजी 170 ते, कंहिंजी 500 पुश्तुनि ते मां उनजो हसब नसब सिलसिलो ख़त्म कंदुसि। लेकिन हुसैन मां वाइदो थो कयां मां तेसी ताईं तुंहिंजी औलाद ज़माने ते बाक़ी रखंदुसि, एसी ताईं जो मां दुनिया खे बीहारींदुसि जेसि ताणी तुंहिंजे पुश्त मां आख़िरी इमाम ज़माने ते न ईंदो। इमामत मेहरबानी सलवात ऊंची पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात लाए के सलवात समझी बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात सल्लल्लाहु अला मोहम्मद। राज़ी आयो मां हिकिड़ो ॿ जुमिलो अञा दोहराइण थो चाहियां, मुतवजो भी आयो। हुसैन तुझे पेरनि जी मिट्टीअ में शिफ़ा, मारे ॾिसजो साईं, मारे ॾिसो साईं, बाबा मारे ॾिसो। हुसैन तुझे पेरनि जी मिट्टीअ में शिफ़ा। अच्छा यादि हुजे त हिकु दफ़ो नबीअ पीउ लाइ बि चयो अगर मां तुझा सब फज़ाइल ज़माने ते बयान कयां, अचो मुंहिंजा साईं, अचो मुंहिंजा साईं, बिस्मिल्लाह, अचो मुंहिंजा साईं। ऐं मुंहिंजी ज़मानत थी वई, जे तव्हांजो मूड आहे त मां 2-4 जुमिला पढ़ंदुसि। हुसैन तुझे पेरनि जी मिट्टीअ में शिफ़ा। हिकु दफ़ो नबीअ पीउ लाइ बि चयो या अली अगर तुझा सब फज़ाइल मां ज़माने ते बयान कयां त दुनिया तुझे पेरनि जी मिट्टी शिफ़ा समझी घर खणी वेंदी, जे न थका हो त। अच्छा पीउ जे पेर जी मिट्टीअ में बि शिफ़ा, पुट जी पेर जी मिट्टीअ में बि शिफ़ा, पीउ जे पेर जी मिट्टीअ में बि शिफ़ा। फ़र्क़ु कहिड़ो मौलवी मुबशर, फ़र्क़ु कहिड़ो? जल्दी थो ॿुधायां ताकि साईं खे टाइम ॾियां। पीउ जे पेर जी मिट्टीअ में शिफ़ा हुई तेसी ताईं जेसि ताणी अली बज़ाहिर ज़माने ते हो। पुट जी पेर जी मिट्टीअ में शिफ़ा रहिजी वई आहे, चाहे हुसैन बज़ाहिर आहे या बज़ाहिर ज़मानो चए। महिरबानी कदरदान आयो हैदरी कुल्ले ईमान नारे हैदरी। मेहरबानी मेहरबानी कदरदान वेठा हो, मुंहिंजी ॻाल्हि ज़ाया न वई। वल वालिदातु युरज़िना औलादहुन्ना हौलैन कामिलैन। अल्लामा हाफिज इमादुद्दीन हुसैन इस्फहानी इमाम हुसैन ते किताब लिखियो अथई 4000 पन्ना। उन मां बि हिकिड़ो ॿ जुमिलो पढ़ां थो सवाब ख़ातिर। 4000 पन्ना 8000 सिफ़ा ज़ख़ीम किताब। इमादुद्दीन इस्फहानी चए थो हिन आयत जी वज़ाहत तो करे, सूरत बकरा जी आयत आहे न, वल वालिदातु युरज़िना औलादहुन्ना हौलैन कामिलैन। अल्लाह हर माउ खां वाइदो वरितो आहे त पंहिंजे बच्चे खे पूरा 2 साल कामिल थञ प्यार। चए थो ज़माने जी हर बच्चे जी खुराक खीर आहे, चाहे माउ जो पीए या धारियो पीए। अलाए मां ग़लति ॻाल्हि कई त मूंखे मोटाए ॾियो। सरकार हर बच्चे जी फीड खीर आहे, अचण सां कोई मानी कोन खाईंदो। कहिड़ो बि लुकमो जो लुकमो न, हुनजो औलाद जो बच्चो ॼमण सां उनजी फीड खीर आहे, चाहे माउ जो पीए या धारियो पीए। चए थो काइनात जे हर बच्चे जी खुराक खीर आहे। काइनात में हिकिड़ो बच्चो हो हुसैन जंहिं खीर न पीतो हो माउ जो, पूरा 2 साल मोहम्मद ज़बान चूसराई। पूरा 2 साल नबीअ हुसैन के ज़बान चूसराई। थकान आयो? थकान आयो तो जुमिलो चवां। अच्छा हुसैन नबी जी ज़बान चूसी 2 साल। जे यादि हुजे मौलूद काबा जा तव्हां जलसा ॿुधंदा हो, उन में हे अक्सर जुमिलो ईंदो आहे। जेके बि वेठा हो तव्हां मजलिस वेठा हो, अक्सर हे जुमिलो ईंदो आहे। पुट मारे ॾिस, ऐं जॾहिं नबी काबतुल्लाह में वियो, अलीअ जी माउ बच्चो पेश कयो। या रसूल कहिड़ो ॿारु आहे, 3 ॾींहंनि ताईं न अखियूं थो खोले, न मुंहुं खोलियो अथई, न रुनो आहे। इहो मशहूरु जुमिलो ॿुधो अथव? कंधु धुणियो ॿुधो अथव? मशहूरु आहे।
इहो मशहूर न हे बच्चो खीर थो पिए न अखियूं थो खोले न रोए थो। बस मां उन मां हिकिड़ो जुमिलो वठण थो चाहियां। मां उन ते त न वेंदुसि, मां ज़ावियो आहे सिर्फ़ु मुंहिंजो इमाम हुसैन नबी अलीअ खे हथनि ते खयूं, अलीअ मुंहुं खोलियो, मोहम्मद ज़बान ॾेई उन महिल ज़माने खे सम्झाई आहे मुंहिंजी, अॼु खां तोखे थो ॾियां। हिन जो रिमोट अल्लाह जे हथ में आहे। अली मां तुंहिंजे हवाले करे ज़माने खे सम्झाई, हाणे अॼु खां वठी जेको तूं ॻाल्हाईंदे ॼण तूं नथो ॻाल्हाए, मां मोहम्मद थो ॻाल्हायां, अल्लाह जे ज़रिए ॻाल्हायुमि। तवजो आहे। अच्छा अलीअ ज़बान मोहम्मद चूसी हिकु दफ़ो, हुसैन चूसी 2 साल। मां वरी ओॾे ॾिसो मां तव्हांखे मुतवजो कयां। वरी पीउ चूसी हिकु दफ़ो, पुट चूसी ॻाल्हायो जेके बोर न थिया हो, पुट चूसी 2 साल, पीउ चूसी हिकु दफ़ो। मुंहिंजा शिया सुन्नी दोस्तो, मां मुनाज़रो त कयो ई न आहे, मां त सिर्फ़ु फज़ीलतूं पढ़ियूं आहिनि, सो बि सिर्फ़ु इमाम हुसैन जूं। और ज़माने खे फ़र्क़ु त ॿुधायो मौलवी मुबशर, फ़र्क़ु कहिड़ो? पीउ जे पेरनि जी मिटीअ में बि शिफ़ा, पुट जी पेर जी मिटीअ में बि शिफ़ा। पीउ चूसी हिकु दफ़ो, पुट चूसी 2 साल, फ़र्क़ु कहिड़ो? जंहिं हिकु दफ़ो चूसी उन सलूनी जो मिंबर सजायो। सलूनी सलूनी क़ब्लन तफ़क़िदूनी, पुछो जेको मां खां पुछणो अथव। मुंहिंजे अंदरि लुआबे दहने मोहम्मद वारो असर बाक़ी आहे। और जंहिं हिकु दफ़ो चूसी उन सलूनी जो मिंबर सजायो, जंहिं 2 साल चूसी उन जे इल्म जो अंदाज़ो त कंहिं लाथो ई कोन। हाणे मज़ो या ना मज़ो मां टाइम पंहिंजो पूरो करे। सलवात गजी पढ़ो आले मोहम्मद। हुसैन पूरा 2 साल मोहम्मद जी ज़बान चूसी। और सुन्नी शिया दोस्त असां दावा सां चैलेंज सां तोखां जुमिलो था पुछूं, जंहिं मोहम्मद जो बचल खीर पीतो उन खां सॼो दीन वरितुई, जंहिं 2 साल ज़बान चूसी उन खां कुझु न वरितो। बोले ईमान नारे हैदरी। सलवात गजी पढ़ो आले मोहम्मद जी ज़ात ते। अहिड़ी गर्मीअ में मूंखे बि तव्हां अहिड़ो मज़ो ॾिनो आहे, मां इलाही पढ़ी वियोसि, न त जेका मूंखे पोज़ीशन आहे उहा मूंखे ख़बर आहे। हुसैन मोहम्मद जे पुश्त ते वेठो, 5 सालनि जो बच्चो नाने जे पुठीअ ते वेठो। हुक्म इलाही थियो, तेसिताणी सर न खणजांइ जेसिताणी शबीर वेठो। हाणे जुमिलो चवां, हिकिड़ो जुमिलो चवां। 13 दफ़ा साहबिन सिर मथे कया। साहबा किराम इज़त कंदा हुसैन जी। तो जो कहिड़ो मज़हब आहे जेको हुसैन जी इज़त नथो करे? साहबा किराम हुसैन जी इज़त कंदा। ॾिसो मां फज़ीलत जा जुमिला पढ़िया अथमि, मुनाज़रे जो को जुमिलो नज़र न कयो अथमि। 13 दफ़ा हुसैन जे वेहण जो अंदाज़ ईअं हो, हुसैन जो मुंहुं साहबा किराम न, ऐं हुसैन जी पुठी हुई मोहम्मद जे सिर ॾांहुं। मुंहिंजा शिया सुन्नी दोस्त जेके मुरे मुतवजो आहियो मूंखे गॾिजी जवाब ॾियो। 13 दफ़ा सिर खणनि पिया, 72 दफ़ा जो नबी चयो त छा थी वियो, देरि छो थी वई? हर हर सिर खणी वरी झुकाइनि पिया, हर सिर खणी हुसैन खे ॾिसी वरी झुकाइनि पिया, हर सिर खणी हुसैन खे ॾिसी वरी झुकाइनि पिया। ज़माने खे साहबा किराम एतिरो त ॾसियो, असां जॾहिं पुट जहिड़ा ई न आहियूं त पीउ जहिड़ा काॾों थींदासीं। गर्जियत बुलंद करे नारे हैदरी। ये साहबा किराम जी इज्जत हुई न, साहबी हुसैन जी इज्जत कंदा। मशहूर न आहे नबी जे पुट अली जे पुट चयो हो साहबी जे पुट खे परे थी नौकर जा पुट। एॾी तव्हांखे गर्मी कोन थी थिए जेॾो मूंखे गर्मी खे मुतासिर कयो। परे थी नौकर जा पुट पीउ जे साम्हूं आयो, बाबा अलीअ जो पुट नौकर जो पुट थो कोठे।
हे चिड़ियो न नाराज़ न थियो मिंबर जूं पोड़ियूं छॾे कागज़ कलम कातब खां वठी हिन जे हथ ते ॾेई चए थो लिखाया। चए थो बाबा छो? चए थो 12 पुट तोखे ख़बर न आहे जे हे घर नौकर मञे विझे त क़बर में कमु ईंदो। जी साईं, जे हे नौकर मञे विझनि त क़बर में सॼी बस पीउ कागज़ कलम ॾिनुसि। साहबी जो पुटु कागज़ कलम वठी हुसैन जे पोयों वियो। हुसैन बाज़ार आयो हे पोयों, हुसैन दरबार आयो हे पोयों, हुसैन नाने जे मज़ार जे क़रीब आयो हे पोयों, हुसैन नाने जे मज़ार जे कॾहिं साॼे वियो हे पोयों, कॾहिं खाॿे वियो हे पोयों, कॾहिं सेरांदीअ वियो हे पोयों, कॾहिं पेरांदीअ वियो हे पोयों। जॾहिं ॾिठई चौधारी कागज़ कलम घुमाए थो, ईअं नाने जी मज़ार खे हिलावो ॾेई चई नाना जाग ॾिस त सही, जिन तोखे ज़िंदगी में कागज़ कलम न ॾिनो हो अॼु औलाद कढ थी घुम। कुल्ले ईमान नारे हैदरी। बस नबी जे पुश्त ते वेठो हुसैन नबी 72 दफ़ा चयो सुबहान रब्बियल आला व बिहम्दिही, सुबहान रब्बियल आला व बिहम्दिही, सुबहान रब्बियल आला व बिहम्दिही। खत्म तो क्या गाल? मोहम्मद इंतजार में आ, वही थे तो सिर खणा, वही इंतजार में आ। अल्लाह बुधाए तो बुधाया, अल्लाह इंतजार में आ। हुसैन पंहिंजी इक़्तिदार जी कुर्सी छॾे त गाल कया न। 72 दफा नबी नमाज रोकी जिक्र सजदा करे। बस नाने नमाज ख़त्म कई। मुंहिंजा शिया सुन्नी दोस्तो, मोहम्मद जे ज़ानू ते वेठो शबीर बोसो ॾेई चई नाना तो 72 दफ़ा जिक्र रुकू करे नमाज बिहारी आ मां हुसैन जे करे। नाना इहो तुंहिंजो मूं ते कर्ज़ थियो। नाना मां लाहींदुसि सन 61 हिजरी में करबला अचिजांइ। नाना जे मां कर्ज़ न लाहियां त मां बतूल जो पुटु ई न। अल्लाह तुंहिंजी हाय क़बूल करे। मूंखे पंहिंजो मक़सूम त मिली वियो, मां छॾियां तेसि ते छॾे सघां थो, लेकिन मां थोरो तुंहिंजे अख जे वज़ू वधाइण लाइ हिकिड़ो ॿ जुमिलो तोखां हीअं पुछां। मूंखे गॾिजी ॿुधायो हाय करण वारो, हुसैन नाने जो कर्ज़ लाथो? गॾिजी जवाब ॾियो। लाथई। अकबर जहिड़ा पुट ॾिनई, अब्बास जहिड़ा भाइर, ओनो मोहम्मद जहिड़ा भणेजा, बुरैर हबीब ज़ुरैर जहिड़ा दोस्त। अञा मां हीअं चवां जे अञा कर्ज़ रहे पियो त हुसैन पंहिंजो सिर 13 ज़रबुनि सां कटराई। मां चवंदो आहियां नाने जो कर्ज़ लाहे वरी भेणुनि जूं चादरूं ॾेई नाने ते अञा कर्ज़ चाढ़े छॾ। अल्लाह तोखे बेगम में नरवारे। बस मूंखे पंहिंजो इलाही हिसो मिली वियो। मोमिनो, अॼु अली जी धीअ भाउ जे मज़ार ते पहुती आहे। सम्झी विया हो? जुमिलो चवां? नाराज़ न थियो त मां जुमिलो हिकिड़ो चवां। ॾाढो ओखो दीन बचायो आहे अली जी धीअ। शिया तूं ओड़ो थी जहिड़ो हे चाहिनि था। चहलम करण भाउ जे मज़ार ते आई। पहिरियों मुजावर हुसैन जे क़ब्र जो आहे जनाबे जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी। हे जेका हाणे मिशी था कयो न, या पहिरीं मिशी करण वारो मदीने खां करबला तोड़े जो बुढ़ड़ो हो, अखियुनि खां नाबीन हो, हुसैन जी मज़ार ते पहुतो पंधु करे। हे मिशी करण वारो, हे तव्हां उन सहाबी जी सुन्नत था कयो। फुरात मां गुस्ल कयईं। नौकर अथसि अतिया बिन सोद कोफी, जुती रखियईंसि। ये इशारो करे चेस तो परे कर जुती। मां उन करबला जे ज़मीन ते जुती कीअं पायां जाते हुसैन जे खून जा कतरा ते। अजरुकुम अल्लाह, अल्लाह तोखे बेगम में नरवारे।
हर अख अश्कबार आ मां लाह त मुंहिंजी नौकरी त थी वई पर तुंहिंजी अख जे वज़ू वधाइण जी कोशिश थो कयां। चए थो अतिया जुती परे कर मता मां जुती पायां मांखे क़ब्र खां बाद वरी फातिमा मयार ॾे। चाचा तो उते जुती पाती जिते मुंहिंजो हुसैन भॼंदे घोड़े तां किरी पियो। अजरो कमल अल्लाह अल्लाह तोखे बेगम में न वारे। काफ़िलो आयो आ सरहद ते उन जा नंढा ॿार चवनि था गाज़ी असांजो रिश्तेदार। रोइण वारो रिश्तेदार ॿुधई सम्झी वियो तोड़े जो अंधो हो अखियुनि खां नाबीन हो बुढ़ड़ो थी वियो हो। सजाद खे सुञाणे उहा ख़ुशबू महसूस करे सजाद जे पेरनि ते पंहिंजी पेशानी रखियई रुगो मुंहुं मथे करे हिकिड़ो जुमिलो चई माउनि भेणुनि सां गॾु कैद निभाया आहियो। ये चई वरी बेहोश थी वियो। मांखे माफ़ कजो तारीख़ अज़ीम जुमला लिखिया 22 सालनि जे बुढ़ड़े 97 साल जे बुढ़ड़े खे होश में आंदो हौसले में आणे मुंहुं मथे करे भाकुर पाए चएसि तो चाचा हीअ त हिकु शाम आहे जे अञा का ॿी शाम हुजे मां सजाद वरी वञण लाइ तयार आहे। अजरो कमल अल्लाह अल्लाह तोखे बेगम में न रवारे। अज मज़लूम जे चेलम में वेठा हो जंहिंते भेणू रोई न सघियूं अज उन ते तूं रोए थो। तारीख़ लिखियो बस जॾहिं साईं मांखे माफ़ कजो सैयद वेठा हो सैयदनि खां माफ़ी घुरंदे मोमिननि खां बि तुंहिंजी दिलि में गोश्ता पत्थर न आहे। मां हे जुमिलो थो चवां जॾहिं बीबियूं मज़ारनि ना वधियूं न सड़ियल अमामो सजाद जो पग जा पेच खुली ॻीचीअ में आया दां करे चए थो मुंहिंजे चाचा खे शाम जो हवाल न ॿुधाइजो। हाँ मता मुंहिंजो चाचो क़ब्र में भी तड़पे। अजर कमल अल्लाह अल्लाह तोखे बेगम में न रवारे। बस 12 बीबियुनि खे हिकिड़ो सवाल सजाद कयो हिकिड़ो सवाल क़ब्र मां हुसैन कयो। 2 सुवाल तो पढ़ा हिकिड़ो सवाल सजाद कयो। ईअं जॾहिं अब्बास जे पेरांदनि वारे पासे खां बि 12 बीबियुनि खे मुंहुं त मथे कर तुंहिंजी अखि ॼाणे अली जी धीअ ॼाणे। ईअं 12 बीबियुनि खे पेरांदनि वारे पासे खां बिहारे पाण मथनि वारे पासे खां बि लोॾो ॾेई चए थो चाचा जाग थोरी देरि जे लाइ क़ब्र मां ॿाहिरि निकिर। हिननि 12 बीबियुनि मां सुञाण तुंहिंजी मुर्शिद ज़ादी ज़ैनब कहिड़ी आहे। चाचा हिननि मां सुञाण अली जी वॾी धीअ कहिड़ी आहे। ओ काथे ताज़िया न लॻा काथे चाबुक लॻा काथे गरम पाणी लॻो सॼे तमाज़त अली जे धीउनि जे चेहरनि जी रौनक ख़राब कई आहे। तारीख़ अज़ीम जुमिला लिखिया। हाणे पीउ सवाल थो करे जॾहिं हुसैन जे पेरनि जे पासे खां बीठो न 12 बीबियूं बीहारी मांखे माफ़ कजो चहलम जो ॾींहुं आहे अज तुझी दिल रोइण थे आ। मैं जुमलो चवा हुसैन हेठों आवाज़ तो दे सजाद जेके मोटाए आयो आ इन्हनि मां मुंहिंजी सकीना न आई। सजाद मुंहिंजे सीने जी तस्कीन सकीना रहिजी वई। आवाज़ आयो बाबा उनखे ज़िंदान पाण वटि रहाए छॾियो। अजरो कमल अल्लाह तोखे बेगम में न रवारे। हाणे सजाद करबला जो हवाल थो ॾे चाचा जाबिर मुंहिंजो अकबर मारिजी वियो। चाचा मुंहिंजे कासिम जा टुकड़ा थी विया। चाचा मुंहिंजो असगर खे वॾो तीर लॻो। अञा जुमिलो चवां मांखे माफ़ कंदो। तारीख़ लिखियो सजाद रोई चए थो चाचा अञा इन खां वॾो ज़ुल्म थियो जॾहिं शाम जो असांजी अली जी धीअ पहरा पई ॾे न हे बेग़ैरत पंहिंजे ख़ैमनि खां निकिरी ताड़ियूं वॼाए ख़ुशि थी चवनि पिया ॾिसो इहा अली जी वॾी धीअ ॾिसो इहा अली जी धीअ जेका हाणे पहरा थी ॾे। ॿिए ॾींहं ते चए थो चाचा अञा असां ते वॾो ज़ुल्म थियो। हर माउ जे साम्हूं हुन जे पुट जो सिर वढियऊं लेकिन असगर जो सिर बाबे जे सीने ते वठियो। बाबो तड़पंदो रहियो और रुबाब लुछंदी रही बेगैरत असगर जो सिर कटींदा रहिया। अला लानतुल्लाह अला कौम ज़ालिमीन सयालमुल लज़ीन ज़लमू अय्य मुनक़लबिन यलक़ा।